हेमू कालाणी सिंध जो भगत सिंह, जंहिंखे पंहिंजी धरतीअ विसारे छॾियो आहे। सखर जेल मां फ़ौजी ट्रक में हिकु नौजवान जो लाश ॿाहिरि निकितो, जंहिंसां गॾु बरतानवी फ़ौज जा अहलकार बि हुआ। उन्हनि जे पोयां हज़ारे माण्हू हुआ जेकी सुबुह खां ई शहर ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि मां गॾु थियणु शुरू थी विया हुआ। संदसि जिस्म गुलनि जी पतियुनि सां ढकियल हो ऐं सिर्फ़ मुंहुं ॾिसण में पे आयो, जंहिं मां ज़ाहिर हो त संदसि उमिरि 19 या 20 सालनि जे विच में आहे। हेमू कालाणी आज़ादी जी तहरीक जे कारकुननि मां सभ खां नंढी उमिरि जो हो। हिन अञा मैट्रिक जो इम्तिहान ई पास कयो हो त खेसि मौत जी सज़ा ॿुधाई वई। हेमूअ जो पूरो नालो हेमन दास कालाणी हो। हू पेसूमल कालाणीअ जे घर में पैदा थियो। संदसि माउ जो नालो जेठी बाई हो। खेसि प्यार मां हेमू सॾियो वेंदो हो ऐं संदसि पीउ ठीकेदारी कंदो हो। कुझु लिखणनि में हेमूअ जे ॼमण जी तारीख़ 11 मार्च 1923 ईस्वी ॼाणायल आहे, जॾहिं त सखर जे सहाफ़ी मुमताज़ बुखारी जो चवणु आहे त गवर्नमेंट म्यूनिसिपल हाई स्कूल जी दाख़िला रजिस्टर में हेमूअ जी ॼमण जी तारीख़ 22 फेबरवरी 1922 लिखियल आहे ऐं उतां ई हेमूअ मैट्रिक जो इम्तिहान पास कयो हो। पढ़ाईअ दौरान हू आखाड़े में बि शिरकत कंदो हो ऐं हू हिकु माहिर तारू पिणु हो ऐं सिंधु दरिया बि पार करे सघंदो हो। ही समूरी मालूमात BBC उर्दूअ जी वेबसाइट तां वरितल आहे। भारतीय पार्लियामेंट तरफ़ां छपरायल किताब मूजिबि हेमू कालाणी पंहिंजे चाचे डॉक्टर मंघाराम कालाणीअ खां मुतासिर हो, जंहिंजो तालुक़ शागिर्द तंज़ीम स्वराज सिन्हा सां हो। हिन तंज़ीम में 19 खां 20 ऐं 25 सालनि जे विच में हाई स्कूल ऐं कॉलेजनि जा शागिर्द शामिल हुआ। हिन जो मक़सदु नौजवाननि में हुब्बुल वतनीअ जो जज़्बो पैदा करणु हो। तहरीक पाकिस्तान में सिंध जो किरदार किताब जो मुसनिफ़ प्रोफेसर मोहम्मद लाइक ज़रदारी लिखे थो त 1857 ईस्वीअ में जॾहिं आज़ादीअ जी जंग शुरू थी त उन जो असरु सिंध जे वॾनि शहरनि कराची, हैदराबाद, शिकारपुर ऐं जैकबाबाद ते बि महसूसु थियो। उन दौरान 14 सेप्टेम्बर ते 24 मक़ामी सिपाहियुनि जो पतो लॻायो वियो, जिन कराचीअ में जनरल कमांडिंग कमिश्नर ऐं ॿियनि ऑफिसरनि ते हमले जी रिथाबंदी कई हुई। उन्हनि मां 14 खे फांसी ॾिनी वई, 3 खे ॿियनि तरीक़नि सां क़तल कयो वियो ऐं 4 खे तोप सां उॾायो वियो। प्रोफेसर मोहम्मद लाइक ज़रदारी लिखे थो त हैदराबाद में बाग़िन किले ते कब्ज़ो करण जो इरादो कयो हो त जीअं दिल्लीअ जे लाल किले जहिड़ो महाज़ ठाहे पोइ जैकबाबाद, सखर, शिकारपुर में बग़ावत कई वञे। इहा ख़बर फ़ौज जे ब्रिगेडियर ताईं पहुती ऐं बाग़ी अॻवाननि खे तोपनि सां उॾायो वियो। शिकारपुर में बाग़िन 3 यूरोपी शहरनि खे निशानो बणायो, पर उन्हनि खे बि पकड़े तोप सां उॾाए छॾियो। अहिड़ीअ तरह सखर में बि बाग़िन जे कासिद खे दरिया जे किनारे तां गिरफ़्तार करे फांसी ॾिनी वई। अहिड़ीअ तरह बग़ावत जूं कोशिशूं थींदियूं रहियूं। 1942 ईस्वीअ जो साल नंढे खंड जी सियासत जो हिकु अहम साल हो, जॾहिं महात्मा गांधी 18 अगस्त ते हिंदुस्तान छॾियो तहरीक शुरू कई। तॾहिं हू उन सिलसिले में कराची बि आयो हो, जिते हिन हिकु अवामी मेड़ खे ख़िताब पिणु कयो। लक्ष्मण दास केसवाणीअ मुताबिक़ जेको हेमू कालाणीअ जो क्लास फेलो हो त जॾहिं खेनि ख़बर पई त गांधी कराची अची रहियो आहे त पंहिंजे दोस्त हशू संभाणीअ सां गॾिजी गांधीअ सां मिलिया ऐं खेसि चयो त असांखे मुल्क जी ख़िदमत जो मौक़ो ॾियो। पोइ गांधीअ खां पुछियो त तव्हां छा कंदा आहियो? हिननि खेसि ॿुधायो त शागिर्द आहियूं। जंहिं ते हिन खेनि चयो त अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ अवाम खे तयारु करियो ऐं आज़ादीअ जी तहरीक जारी रखो। पोइ लक्ष्मण दास वापसि आयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे इहा ॻाल्हि ॿुधाई, जंहिंखां पोइ हच्छू, हेमू कालाणी, हरी लीलाणी ऐं टीकम भाटिया सां गॾिजी इनक़िलाबी क़दम खणण जो फ़ैसिलो कयो। लक्ष्मण दास एतराफ़ कयो त हेमू ऐं हिन 5 खां वधीक वारदातूं कयूं। संदसि चवणु हो त पहिरियों वाक़ियो आचर जी राति जी ऊंधाईअ में सखर कलेक्टर ऑफिस मां यूनियन जैक याने बरतानवी झंडो हटाए उन जी जाइ ते पंहिंजो झंडो लॻाइणु हो। इन क़दम ते मक़ामी सतह ते काफ़ी बहस थियो त ही इनक़िलाबी किथां आया आहिनि। इन खां पोइ सखर रेलवे स्टेशन, पुराणी पुलिस पोस्ट खां अलावा गरीबाबाद पुलिस पोस्ट, रेलवे पुलिस स्टेशन ऐं बंदर रोड पुलिस घाट में बि धमाका कया विया। कुझु ॾींहनि खां पोइ हेमूअ जे चाचे मंघाराम वटि सभु गॾु थिया ऐं फ़ैसिलो कयो वियो त कोर्ट में धमाको कयो वञे ऐं पोइ बम थैले में रखी अदालत में आंदो वियो, पर हिकु क्लार्क खे शक पियो ऐं बम नकारा बणायो वियो। लक्ष्मण दास लिखे थो त 22 अक्टूबर 1942 ईस्वीअ ते हेमूअ जे चाचे मंघाराम ॿुधायो त हथियारनि सां भरियल बरतानवी फ़ौज जी ट्रेन सखर स्टेशन तां रोहिड़ी वेंदी, उन खे फुरण जी कोशिशि करियो। पोइ वञी असां सखर जे पुराणे दरवाज़े खां थोरो अॻिते
रेलवे ट्रैक जा बोल्ट खोलण शुरू कया। पानो नंढो हुजण सबबि काफ़ी मुश्किल सां बोल्ट खुलिया। पोइ अचानक हिक सिपाहीअ लाइट हई ऐं हकल कई त केरु आयो? असां चारई हरी, हाशू, टीकम हिकदम टपो ॾेई भॼी वियासीं, पर ख़बर नाहे त हेमू छो रुकियो ऐं पुलिस खेसि पकड़ियो। जितू लालवाणी लिखे थो त दर हक़ीक़त भरिसां बिस्केट फैक्ट्रीअ जे चौकीदार बोल्ट खोलण जो आवाज़ ॿुधी पुलिस खे फ़ोन कई, जॾहिं त हेमूअ जे भाउ जो चवणु आहे त चौकीदार पाण हेमूअ खे पकड़े पुलिस हवाले कयो, पर पुलिस रिकॉर्ड में संदसि गिरफ़्तारी पुलिस हथां ज़ाहिर कई वई। सुबुह जो अख़बारुनि में ख़बर पई त सखर खां कोटिया वेंदड़ ट्रेन खे किराइण जी कोशिश नाकाम, हिकु बाग़ी गिरफ़्तार कयो वियो। हेमू कालाणीअ पाण सां गॾु हिन वाक़े में मुलविस माण्हुनि जा नाला ज़ाहिर न कया। संदसि दोस्तनि खे ख़दशो हो त किथे हेमू नाला ज़ाहिर न करे, तंहिं करे उहे शहर छॾे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं हलिया विया। पुलिस हेमूअ मथां तशदुद कयो, लालचूं ॾिनियूं, पर हिन को बि नालो न ॿुधायो ऐं चयो त इहो कमु हिन अकेले सिर कयो आहे। कम्युनिस्ट अॻवान कामरेड सोभो ज्ञानचंदाणी हिकु इंटरव्यू में चयो त हेमू कालाणी जो अॻवान परचू विद्यार्थी हो, जेको बाद में हिंदुस्तान हलियो वियो ऐं कम्युनिस्ट पार्टीअ में शामिल थियो ऐं कंबर खां कराचीअ जे क्लिफ्टन वारे इलाइक़े ताईं केतिरियूं ई कारवायूं करे चुको हो। हेमू कालाणीअ जे इन वाक़े खां अॻु 16 मई 1942 ईस्वीअ ते सांगड़ खां लाहौर वेंदड़ ट्रेन खे फुरियो वियो हो ऐं हुर जमायत जे रूहानी पेशवा पीर सिबगतुल्लाह शाह राशिदीअ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ संदसि जमायत जे तरफ़ां गोरीला कारवायूं जारी हुयूं। 1 जून 1943 ईस्वीअ ते अंग्रेज़ सरकार हिते मार्शल लॉ लागू कयो। हेमूअ जो केस स्पेशल ट्रिब्यूनल में हलियो ऐं पाकिस्तान जे आइन जे बानी अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे जे वालिद अब्दुल सत्तार पीरज़ादे, नंदीराम वधवाणी ऐं साधू राम कालाणी समेत चइनि वकीलनि केस जी पैरवी कई। वकीलनि हेमूअ खे सम्झायो त हू अदालत में ॾोह जो एतराफ़ न करे, पर जॾहिं हेमूअ खे ज़ंजीरनि में जकड़े अदालत में आंदो वियो त हिन चयो इन कार्रवाईअ ते खेसि का बि पिशेमानी न आहे। वकीलनि अदालत खे इस्तदा कई त हेमूअ जी ग़लतीअ खे नज़रअंदाज़ करे खेसि माफ़ कयो वञे, छाकाणि त हू नंढी उमिरि जो आहे। ट्रिब्यूनल खेसि 10 सालनि जी क़ैद जी सज़ा ॿुधाई ऐं केस जा काग़ज़ सिंध जे हेडक्वार्टर हैदराबाद ॾांहुं उमाणिया विया, जिते मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर मेजर जनरल रिचर्डसन 10 सालनि जी सज़ा खे मौत जी सज़ा में तब्दील करे छॾियो। प्रोफेसर लाइक सरदारी लिखे थो त हैदराबाद सेंट्रल जेल में ॻुझे नमूने कोर्ट मार्शल जा केस हलाया वेंदा हुआ। बाद में मेजर जनरल रिचर्डसन पीर सिबगतुल्लाह शाह राशिदीअ खे बि मौत जी सज़ा ॿुधाई, जेका 20 मार्च 1943 ईस्वी ते अमल में आई। कराचीअ जे इन वक़्त जे जमशेद महता, सवामी हरनाम दास, T.L. वासवाणी, अब्दुल सत्तार पीरज़ादे समेत केतिरनि ई मोअज़्ज़िज़ीन वायसराय ऐं मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर खे रहम जी अपील कई, पर उन्हनि मां कंहिं बि अपील ते हेमूअ दस्तख़त न कई हुई। हेमू कालाणीअ जे भाउ टेकचंद हिकु इंटरव्यू में चयो त संदसि माउ हेमूअ सां मुलाक़ात करे रहम जी दरख़्वास्त ते दस्तख़त करण ऐं वाक़े में मुलविस साथियुनि जा नाला ॿुधाइण लाइ केतिरा ई भेरा कोशिशूं कयूं, पर हिन हर भेरे इनकार कयो। हेमूअ जे भाउ टेकचंद खे 20 जनवरीअ ते 4 लाइनुनि ते मुश्तमिल टेलीग्राम मिलियो त हेमूअ खे 21 जनवरीअ जी सुबुह ते फाही ॾिनी वेंदी। आख़िरी मुलाक़ात में हेमूअ माइटनि खे चयो त रो छो था, मूंखे दुआ करियो त जल्द ॿियो जनमु वठां ऐं रहियल कमु पूरो करियां। फांसीअ वारे ॾींहुं हेमू खां संदसि आख़िरी ख़्वाहिश बाबति पुछियो वियो त हिन चयो, मां नारा हणंदे फांसीअ जे तख़्ते ते वेंदुसि ऐं तव्हां याने सरकारी अमलदार इन्हनि नारनि जो जवाबु ॾियो। हेमूअ जी आख़िरी ख़्वाहिश पूरी कई वई ऐं हिन इनकलाब ज़िंदाबाद, यूनियन जैक मुर्दाबाद जा नारा हया ऐं अहलकारनि खेसि नारनि जो जवाबु ॾिनो। इन खां पोइ हिन खे आख़िरकार फांसी ॾिनी वई। हेमूअ जे लाश जी बाज़ियाबी लाइ 1000 रुपयनि जी सिक्योरिटी घुरी वई हुई, जेका संदसि घर वारनि लाइ मुमकिन न हुई। बाद में हिकु मुअज़्ज़िज़ शख़्स इहा रक़म अदा करे लाश वसूल कयो ऐं हेमूअ जे वालदेन खां लिखारायो वियो त जेकॾहिं लाश मिलण खां पोइ शहर में फ़साद थिया त इहा संदन ज़िम्मेवारी हूंदी। हेमूअ खे सुबुह जो सवेर फांसी ॾिनी वई हुई, जॾहिं त लाश शाम जो 4:30 ते वारसनि हवाले कयो वियो हो। शागिर्दनि तालीमी इदारनि जो बाइकाट कयो ऐं हज़ारनि जे तादाद में गॾु थिया ऐं आख़िरी दीदार कयो ऐं पोइ हेमूअ खे पुराणे सखर में हिंदू धर्म मूजिबि अग्नि संस्कार कयो वियो। हेमूअ जी शहादत खां पोइ सिंध जे शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। कराचीअ में स्वामी नारायण मंदिर ते कारा झंडा हया विया ऐं साध मेलो में
हेमू कालाणी जी तस्वीर लॻाई वई। विरहाङे खां पोइ जॾहिं हिंदू आबादी सिंध मां लॾ पलाण करे हिंदुस्तान में विया त हिन आज़ादी जे सिपाहीअ जे ख़ानदान बि उहा धरती छॾी जंहिं लाइ संदसि पुटु क़ुर्बान थियो हो। सखर में सिंधु दरिया जे किनारे ते वाक़िअ हिकु पार्क जंहिंजो नालो हेमू कालाणी पार्क रखियो वियो हो, पर पोइ उन खे बि मोहम्मद बिन क़ासिम सां मनसूब कयो वियो। अहिड़ीअ रीति हेमू कालाणी अॼु बि सिंध जी शाइरी ऐं अदब में त मौजूदु आहे, पर हू पंहिंजी जनम भूमीअ खां ग़ाइबु आहे।